मठियारी वेझो खेबरानी थाने की हद कचे में ज़मीनी तकरार तां मार्ची वियल ट्रैक्टर ड्राइवर मोहम्मद साले बबर के क़त्ल की FIR दाख़िल न करण खिलाफ़ ॻोठाणनि एहतजाज तौर लाश खणी सेखाट वटि धरणो हणी क़ौमी शाहराह ब्लॉक करे छॾियो। जे सबब रोड के ॿिन्ही पासनि खां सभई गाड़ियूं बीठी वयूं। बबर बिरादरी पारां सेखाट वेझो ॻोठ वासू ॾखणू वटि रमज़ान बबर, वाढो बबर, शफ़ी बबर, ज़हीर बबर की अगवानी में बबर बिरादरी के समेत ॻोठाणनि क़ौमी शाहराह ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। मुज़ाहिरीन पुलिस खिलाफ़ शदीद नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन जो चवणु हो त पन्या बिरादरी ऐं खोसा बिरादरी के माण्हुनि बाअसर सियासी शख़्सियत की पुश्त पनाही में बेगुनाह असांजे माण्हू के गोलियूं हणी मारे छॾियो आहे। काल सांझी महल वाक़ियो थियो आहे। खेबरानी पुलिस असांजी FIR दाख़िल नथी करे। उबतो SHO खेबरानी असांखे धमकियूं दबाए रहियो आहे। ॿिए तरफ़ DSP मटियारी की अगवानी में पुलिस मुज़ाहिरो कंदड़नि सां ॻाल्हियूं करे रोड खोलरायो वियो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।